पोइ अल्लाह तबारक व तआला जॾहिं फ़रिश्तनि जे आॾो ज़ाहिरी फ़ज़ीलत इंसान जी जॾहिं ज़ाहिर थी त पोइ हाणे ज़ाहिर आहे उनखे नवाज़ण ऐं एज़ाज़ जो मसइलो आहे। इन एज़ाज़ तौरु अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे हुकुम कयो छा वइज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू, ऐं जॾहिं असां चयोसीं फ़रिश्तनि खे उसजुदू लि आदम, हाणे तव्हां सजदो कयो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम लाइ। आई ॻाल्हि सम्झ में? इन में बि उलमा मुफ़स्सिरीन वॾो बहस कयो आहे। हाणे इहो सजदो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, सजदो इहो कहिड़ो हुयो जेको हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला जेको फ़रिश्तनि खे हुकुम कयो त तव्हां हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सजदो कयो। हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा त अल्लाह ताला हुकुम फ़रिश्तनि खे कयो हुयो जेको हे इब्लीस आहे, छा उहो फ़रिश्तो आहे या जिन्नात जी मख़लूक मंझि आहे? इहे ॿ ॻाल्हियूं अहम आहिनि, दर्स जूं ख़ासि आहिनि, इनखे चङी तरह सम्झो। सभ खां पहिरीं त अल्लाह तबारक व तआला जेको सजदो चयो उहो सजदो कहिड़ो आहे जेको तव्हां ऐं असां कयूं था? इहो सजदो त फ़क़ति सवाइ अलाह जे ॿिए कंहिंजे लाइ जाइज़ न आहे। इन जा उलमा मुफ़स्सिरीन खोड़ सारा जवाब। हिकु इन जो जवाबु इहो आहे त ताज़ीमी सजदो हुयो जेको अल्लाह ताला फ़रिश्तनि खे चयो तव्हां हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे कयो। इहो सजदो छा हुयो? ताज़ीमी। ताज़ीमी सजदे जो तरीक़ेकार छा हूंदो आहे? उन जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे माण्हू बीठो ई हूंदो आहे, उन में हीअं कंधु झुकाईंदो आहे, जीअं वॾा वॾा जेके अॻ में बादशाह हूंदा उन्हनि जे साम्हूं बीह करे माण्हू कंधु झुकाईंदा, इहो ताज़ीमी सजदो इहो आहे। ठीकु आहे। अच्छा, के चवंदा त न, जीअं आहे सजदे वारी कैफ़ियत ऐं अॻियनि शरीयतुनि जे अंदरि इहे ताज़ीमी सजदो जाइज़ हुयो। हिन शरीयत जे अंदरि बिल्कुलु ख़तमु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे अंदरि बिल्कुलु इहो हुकुम जेको आहे उहो मनसूख़ आहे। इन जो को कंहिं बि क़िस्म जी का बि गुंजाइश न आहे। ठीकु आहे। छो त ताज़ीमी सजदे जो सबूत अॻ में हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको पंहिंजे भाइरनि ॾिनो उनजो बि क़ुर में बयानु थियल आहे, उन बि सजदो ॾिनो पंहिंजे भाइरनि खे, उहो ताज़ीमी सजदो हुयो। हाणे के उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा त हज़रत आदम अल्लाह ताला जेको फ़रिश्तनि खे चयो त हज़रत आदम खे सजदो कयो, मुल्ला उबैदुल्लाह सिंधी ऐं ॿिया बाज़ मुफ़स्सिरीन चवंदा त असल अल्लाह जो हुकुम हुयो अल्लाह जी उन नूरानी तजल्ली जी तरफ़ तव्हां सजदो कयो, जेका हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिलि में अल्लाह ताला जेका तजल्ली पंहिंजी ख़ासि लाथी हुई, इशारो उन जी तरफ़ हुयो। जीअं उनजो मिसाल ॾियनि था भई जीअं तव्हां ऐं असां सजदो कयूं था, तव्हां ऐं असां सजदो काॾे मुंहुं करे कंदा आहियूं? काबतुल्लाह। अच्छा, काबतुल्लाह वारी जाइ ते जेॾी महिल वेंदासीं त काबतुल्लाह जेको आहे उहो हिकिड़ो कमिरो आहे, चारो तरफ़ हुनखे बाक़ाइदा दीवार लॻल आहे, हुनजे मथां छित आहे। हाणे असां ओॾे ई मुंहुं करे सजदो ॾियूं था, अलाह न करे रब सां हिफ़ाज़त फरमाए काबे जी। हाणे असांजी इहा जियत आहे, इहो काबो ईअं बि न आहे, इहो काबो हितां हलियो वियो इन ई निशान में हदीस पाक जे अंदरि अचो 7 आसमान ताईं। पहिरें आसमान ते इन काबे जी जियत फ़रिश्ता उते तवाफ़ कंदा, ॿिए आसमान ते कंदा, 3 आसमान ते कंदा, 4 ते, 5 ते, 6 ते, 7 ते, ऐं उनजी निशानदेही मिले थी हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज वारी राति विया हुआ त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां थी त 7 आसमान ते काबतुल्लाह खे टेक लॻाए करे वेठा। भई कहिड़ो काबो इहो? साॻियो इहो जियत या साॻी आहे। ऐं जेके 7 आसमान ते फ़रिश्ता इन निशान जे मातर जेको सजदो कंदा, हिकिड़ो दफ़ो जंहिं फ़रिश्ते खे वारो मिलियो सजदे जो, वरी क़यामत जे सुबुह ताईं उन फ़रिश्ते जो वारो न ईंदो। असां वरी बि ख़ुशि नसीब आहियूं जो बार बार वञी करे काबतुल्लाह जा तवाफ़ कयूं था। बहरहाल त हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह ऐं ॿिया बाज़ मुफ़स्सिरीन लिखंदा त असां काबे ॾे मुंहुं करे जेको सजदो कंदा आहियूं त पोइ किन हिंदुनि एतिराज़ कया, मौलाना मोहम्मद क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे जवाबु ॾिनो त भाई असां इन भित ऐं कमरे खे सजदो नथा कयूं, बल्कि इन जियत जेको अल्लाह जी नूरानी तजल्ली काबतुल्लाह जे मथां जेका लहे थी, असां उन ख़ुदा जी नूरानी तजल्ली खे सजदो कयूं था। काबो त जियत आहे न, असांजी निशान आहे असांजो। अल्लाह रहम करे जेकॾहिं सुभाणे इहा काबतुल्लाह जी दीवार जेकॾहिं न बि हुजे तॾहिं बि असांजो मुंहुं काॾे हूंदो? काबतुल्लाह जी तरफ़ हूंदो। माना इहा नूरानी हिकिड़ी ख़ासि तजल्ली आहे हिन जाइ ते जेका रब जे तरफ़ां लहे थी, असां उनखे सजदो था कयूं। त किन उलमा मुफ़स्सिरीन चयो त जेको फ़रिश्तनि सजदो कयो कंहिंखे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे, त उहा जियत जेका ख़ासि हुन हज़रत आदम जे दिलि जे अंदरि अल्लाह जो जेको नूर हुयो, जेका नूरानी तजल्ली हुई, उन जी तरफ़ जेको असां उन्हनि मन सजदो कयो। पर अक्सर उलमा मुफ़स्सिरीन जी राय इहा ई आहे त अल्लाह तबारक व तआला जी जेका अल्लाह जेको सजदो कयूं उहो ताज़ीमी सजदो हुयो। हाणे असांजी शरीयत जे अंदरि 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ो इहो आहे त असां वटि ताज़ीमी सजदो बि हराम आहे। हूअं त अल्लाह ताला माफ़ फरमाए, जेकॾहिं कोई माण्हू कंहिं क़बर जे मथां या किथे बि वञी करे जेकॾहिं को सजदो वग़ैरह करे थो
जेकॾहिं उन में नियत उनजे इबादत जी आहे त कुफ़र जे अंदरि हलियो वियो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जेकॾहिं नियत उनजी छा आहे बाबा, इबादत जी आहे त मां हिन जी इबादत कयां थो, इबादत करण जी नियत सां जेकॾहिं सजदो कयूं त उहो माण्हू मुस्लमान न रहंदो, बल्कि काफ़िर थींदो, कुफ़र जे अंदरि हलियो वेंदो। असां वटि अहले बिदात, अहले मुशरिक, अल्लाह ताला उन्हनि खे सम्झ ॾे, हिदायत ॾे, जेके वीचारा अबोज आहिनि, जेके क़ुर जे इल्म खां पासीरो आहिनि, उहे वञी करे क़बरुनि जे मथां वञी उते जेको आहे सो पंहिंजो सजदो ॾींदा आहिनि। बाबा इहो सजदो छाजो आहे? चवंदा आहिनि हुननि जे बक़ौल, जेका हुननि जी दावा आहे त भई असां हिन जे आॾो पंहिंजो हिकिड़ो ताज़ीमी सजदो ॾींदा आहियूं। छा ॾींदा आहियूं? ताज़ीमी सजदो। त असांजी कंहिं बि उलमा, जेके बि अइम्मा अरबा आहिनि या सल्फ़े सालिहीन या जेके बि मुज्तहिद गुज़रिया आहिनि, जेके बि वॾा वॾा बुज़ुर्ग आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में कंहिं हिकिड़े आलिम वटि बि को ज़ईफ़ इहो कौल कंहिं बि क़िस्म जो न आहे, चाहे कहिड़े बि मसइले सां हुनजो ताल्लुक़ हुजे इमाम जो, चाहे उहे शाफ़ी हुजनि, हंबली हुजनि, हनफ़ी हुजनि, केर बि हुजे, क़तन कंहिंजी बि इहा इजाज़त कान्हे का त तव्हां कंहिं काबतुल्लाह, कंहिं जेको आहे सो क़बर जे आॾो वञी करे ताज़ीमी सजदो जेको करे थो उनखे हराम लिखियो अथऊं। जेकॾहिं इन ताज़ीमी सजदे जे अंदरि नियत तब्दील थी वञे, इबादत जी थी वञे, त इहो माण्हू कुफ़र जे अंदरि हलियो। ताज़ीमी सजदे वारे जे मथां कुफ़र जी फ़तवा न आहे, बल्कि इंतिहाई ख़तरनाक आहे। किथां जुज़ी बि हुनजे जाइज़ हुजण जी नथी मिले। इन जे करे असां उलमाए देवबंद हर माण्हू खे इन शइ खां मना कंदा आहियूं त भई तव्हां पहिरियों इन पंहिंजो पाण खे गुनाह खां बचायो। जेकॾहिं तव्हां इन पहिरियों पंहिंजो पाण खे गुनाह खां न बचाईंदव त तव्हां न बची सघंदव। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त बहरहाल अक्सर राय उलमा मुफ़स्सिरीन जी आहे त इहो जेको सजदो हज़रत आदम खे फ़रिश्तनि कयो, इहो ताज़ीमी सजदो हुयो। ॿिए नंबर जी ॻाल्हि, हाणे अल्लाह ताला फरमाए थो उस्जुदू लि आदम, सजदो कयो तव्हां आदम ॾांहुं, फसजदू इल्ला इब्लीस, पोइ सजदो कयो फ़रिश्तनि, इल्ला इब्लीस, मगर इब्लीस न कयो, अबा इनकार कयईं, वस्तकबर तकबुर कयईं, वकान मिनल काफ़िरीन, काफ़िरनि मञा थी वियो, इब्लीस न कयो। हाणे अल्लाह ताला जेको हे हुकुम फरमायो, ॾिसो फ़रिश्ता जेके आहिनि उहा अलाह जी अलॻि मख़लूक आहे, जिन्नात अलाह साईं जी अलॻि मख़लूक आहे, इंसान अलाह ताला जी अलॻि मख़लूक आहे। जेका जेके फ़रिश्ता आहिनि उन्हनि जी पैदावार उहे नूर मां आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे नूर मां पैदा कयो आहे। ऐं जेके जिन आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला बाहि मां पैदा फरमायो आहे, सम्झो था। ऐं जेके इंसान आहिनि अल्लाह ताला उनखे मिटी मां पैदा कयो आहे। हाणे हुकुम थियो फ़रिश्तनि खे तव्हां सजदो कयो, पोइ इब्लीस इनकार कयो, भई इब्लीस त कान मिनल जिन्न फफ़सक़ अन अम्रि रब्बि, क़ुर जी सराहतन नस बीठी आहे त इब्लीस जेको उहो कंहिं मां हुयो, जिन्ननि मंझां हुयो। पोइ चवंदा त इब्लीस जे मुतालिक़ हिकिड़े बुज़ुर्ग वॾे उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त घणाई इबादत जे करे अल्लाह ताला हिन खे ईअं सम्झो वॾा वॾा रुतबा ऐं मक़ाम अता फरमाया। 7 लख साल लाइ केतिरो अरसो हिन यको ख़ुदा जी पए इबादत कई, कसरत इबादत हुयो त जिन्नात मंझां, बिल्कुलु 100% दुरुस्त आहे, जिन्नात मंझां हुयो, फ़रिश्तो न हुयो, पर कसरत इबादत जे करे, इन घणाई जे करे अल्लाह तबारक व तआला उनखे वेझड़ाए पता फरमाई। छो त इंसान जी आबादी खां अॻु में अल्लाह ताला जेको आहे सो फ़रिश्तनि सां गॾु हिन इब्लीस खे मोकिलियो त ज़मीन मां जेके बि जिन्नात ऐं शयातीन आहिनि सभिनी खे भॼाए हिकिड़े पासे ॾे कर, ज़मीन जी ख़ाली ऐं साफ़ु हुजे, मां इंसान जी तख़लीक़ कयां थो जीअं वञी रहनि, उन्हनि खे का बि तकलीफ़ न ॾियनि। पोइ किन उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त हे जो वियो एॾो वॾो कमु करे जेॾीमहिल मोटियो आहे त इते ई हिन में थोरो किबिर वारो माना मामिलो आहे। जेकॾहिं मां न हुजां हा त हे कमु न थिए हा, मां न हुजां त हेॾो सारो हे कमु न थिए हा, इतां हिन जी माना शुरूआति वग़ैरह थी वञे। ऐं इनकारी बि एतिरो, मक़ायिद शैतान जे नाले सां हिकिड़े बुज़ुर्ग जो किताबु लिखियलु आहे, उन में वाक़ियो बयानु थियल आहे त हिकु दफ़ा इब्लीस जी मुलाक़ात हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां थी। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चईंदा यार अल्लाह वटि वञी सिफ़ारिश कर, क़ुरान थिए। चई ठीकु आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वियो, या रब इब्लीस कुझु न कुझु नादिम थियो आहे, चए थो रब वटि मुंहिंजी सिफ़ारिश कयो। चई ठीकु आहे, कोई मसइलो कोन्हे को। हाणे इब्लीस खे चओ तो उन टाइम आदम खे सजदो न कयो न ताज़ीमी, हाणे वञ हज़रत आदम जी क़बर जे मथां बीह करे ताज़ीमी सजदो कर, त पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदा। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटी आयो, इब्लीस पुछा कयो दे हाल अहवाल हज़रत मूसा, चए रब साईं फरमाया त हज़रत आदम जे क़बर जे आॾो वञी करे जेकॾहिं सजदो करे त ठीकु आहे, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। हिन जे लाइ चई जॾहिं मां उन टाइम सजदो न कयुमि त हाणे मां कीअं हज़रत आदम जी क़बर जे आॾो सजदो कंदुमि, माना एॾो ज़िदी। ऐं वॾे में वॾी बीमारी शैतान जे अंदरि हिकु हसद हुयो, ॿियो तकबुर हुयो।
ऐं उलमाए मुफ़स्सिरीन फरमायो आहे त हतल इम्कान माण्हू इन ॿिनि बीमारियुनि खां, इहे एॾियूं त ख़तरनाक बीमारियूं असां वटि इन तकबुर जी माना बि ग़लति सम्झी वेंदी आहे, हसद जी माना बि तव्हां असां ग़लति सम्झंदा आहियो। अच्छा, तकबुर जी माना तव्हां असां वटि इहा सम्झी वेंदा जेका उर्फ़ आम जे अंदरि सुठो कपिड़ो पातई, गाॾी जे मथां चढ़ियो, अदा सुठी हुन वटि मिसाल असां वटि उर्फ़ आम में अदा चङी भली मोबाइल आहे, हाणे इनखे बाबा तकबुर न चइबो आहे। तकबुर चइबो आहे पंहिंजे नफ़्स जे अंदरि ॿिए खे घटि सम्झणु, पाण खे उन खां वधीक सम्झणु। त भई मां जन्नत जो वारिस आहियां, बाक़ी सॼी दुनिया जेका उहा गुनाहगार आहे। पंहिंजो पाण खे अॻिते सम्झणु, मथे सम्झणु। हाणे ॾिसो इन बीमारी जे अंदरि असां केतिरा माण्हू मुलविस आहियूं। हर को माण्हू चवंदो आहे, कहिड़ो माण्हू आहे जेको चए त मां भलो न आहियां। मिसाल हाणे असां वटि अचो, जेके फ़िरका आहिनि, हर फ़िरके वारो चवंदो आहे मां सही आहियां, बाक़ी सभु जेका आहिनि उहो ग़लति आहिनि, अलाह ताला माफ़ फरमाए। मिसाल जेकॾहिं कंहिं दुनियादार माण्हू ॾिए थो, चवंदो आहे मां सही आहियां, बाक़ी सॼी दुनिया जेका आहे उहा ग़लति आहे। पर फ़र्दनि जेकॾहिं अचूं, ॿियो हसद जी बीमारी। हसद जी बीमारी में सभ खां पहिरीं नुक़सानु उन हासिद जे लाइ आहे, उहो पाण पियो अंदरां सड़ंदो। हालांकि हसद हूंदो आहे त भई हे मां खां अॻिते छो वियो, ये ॿई शयूं थोरो पाण में मिलियल जुलियल। हे अल्लाह ताला हुन में जेका सलाहियत रखी आहे, जंहिं सलाहियत जे करे अॻिराई थो, तूं महिनत करे उन सलाहियत ते पहुच न। ऐं ख़ासि मुसलमाननि जी कैफ़ियत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा बयानु फरमाए त मुसलमान सभ खां पहिरीं पंहिंजे मुसलमान भाउ जे लाइ ख़ैर जो मामिलो सोचींदो आहे, पोइ बाद में पंहिंजे लाइ सोचींदो आहे। ऐं असां पहिरियों हुनजे लाइ नुक़सानु सोचे फ़लाणो तबाह थिए त असां वञी हिन जाइ ते वेहूं या हीअं कयूं। अलाह इन ॿिन्ही बीमारियुनि खां सभिनी मुसलमाननि खे बचाए। ऐं इल्ला इब्लीस अबा, पोइ सभिनी सजदो कयो, मगर इब्लीस सजदो न कयो। छाजे करे? अबा, इनकार कई, वस्तकबर, तकबुर कई, वकान मिनल काफ़िरीन, थी वियो काफ़िरनि मंझा। वकुलना या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत, ऐं असां चयोसीं ए आदम उस्कुन, टिकी पओ, अंत तूं, व ज़ौजुकल जन्नत, ऐं तुंहिंजी घरवारी जन्नत जे अंदरि, वकुला, ऐं खाओ, मिन हा इन मां, रगदन, मज़े सां, हैसु शितुमा, जितां तव्हांजी दिलि चाहे उहा तव्हां खाईंदव। तुम हाणे इहो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला जन्नत में रहायो। इन में बि उलमा मुफ़स्सिरीन फरमाइनि था इहा दुनिया जेका आहे उहा जन्नत जे अंदरि हुई, इन दुनिया जे अंदरि जेका जन्नत हुई उते किन उलमा मुफ़स्सिरीन जो अक्सर जो इहो कौल आहे, तक़रीबन माना ईअं सम्झो 80 खां 85% त इहा जन्नत उहा आहे जेका आसमाननि खां मथे जेका जन्नतुल मावा जे नाले सां आहे, उते अल्लाह तबारक व ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे रहायो। हाणे वरी ॿी ॻाल्हि, हाणे जॾहिं अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो त तूं रही पओ हिते जेको आहे सो पंहिंजो जन्नत जे अंदरि तूं ऐं तुंहिंजी घरवारी ॿई रहो, त जॾहिं अल्लाह ताला हज़रत आदम खे जन्नत में रहायो, हवा बीवी हवा जेका आहे उहा बाद में पैदा थी आहे या जन्नत में हज़रत आदम जे वञण खां बाद में? त उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा जॾहिं हज़रत आदम किन चयो आहे त अॻ में, किन चयो आहे त न, जॾहिं हज़रत आदम पाण वियो त हाणे हज़रत आदम अकेलो हुयो, हुनजे खॿे पासे खां अल्लाह ताला हज़रत हवा खे पैदा कयो। पोइ जॾहिं हज़रत आदम जो ॾिठो हवा खे त हिक ॿिए जहिड़ी, ऐं उनजी वजह तस्मीर बि उलमा इब्ने तफ़सीर इब्ने कसीर वारे इहा ई लिखी आहे त हज़रत आदम पाण ॾिसी करे ईअं बेअख़्तियार नालो वरितईं, ए हवा, ए हवा, यानी रूह वारी शइ मां जेका शइ निकितल हुई हवा जो चईंदा, हज़रत हवा जो नालो हवा पइजी वियो। पोइ इहे ॿई जन्नत जे अंदरि रहनि पिया। पर उनखां बाद में अल्लाह ताला फरमाइनि जाथां तव्हांजी दिलि कढे खाइजो, पर वला तक़रबा हाज़िहि शजरत, हिन वण जे वेझो न वञिजो। अशजरत जो लफ़्ज़ आहे, हिन वण जे वेझो, इन जे वण इन मां का बि शइ इस्तेमालु न कजो, बाक़ी तव्हांखे जिते दिलि कढे उते तव्हां खाईंदा वतो। पर शैतान खे इहा ॻाल्हि हाणे खुखे पई त भई मां छा कयां, कंहिं न कंहिं तरीक़े सां को न को मामिलो कयां। हाणे त हे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम उनजी घरवारी जन्नत में वञी करे रहिया, असां हेॾी इबादत कई पोइ हिते रहिजी वियासीं, हसद कीनो बुग़्ज़ ऐं साड़ त हुयो। पोइ हुन पंहिंजी महिनत कई, महिनत छा कई त वञी करे जेको आहे सो पंहिंजो उन्हनि खे उन जंहिं वण खां, हाणे इहो वणु कहिड़ो हुयो, किन उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त इंजीर जो वणु हुयो, किन लिखियो आहे त ॾाढ़ूअ जो वणु हुयो, किन लिखियो आहे त कणिक जो वणु हुयो। बहरहाल कणिक जो वणु हुयो, ॾाढ़ूअ जो वणु हुयो या इंजीर जो हुयो। तफ़सीर राज़ी वारे लिखियो आहे त भई अलाह साईं क़ुर में चयो आहे वणु आहे, पोइ छाजो बि हुयो जंहिंमां अलाह ताला हुननि खे मना कई त तव्हां हिन मां न खाइजो। उन्हनि खाधो, जॾहिं हुन मां खाधऊं फ़तकूना मिनल ज़ालिमीन, पोइ ज़ालिमनि मां थी विया। फ़अज़ल्लहुम शैतानो
ऐं अल्लाह तबारक व तआला फरमाइनि त जेकॾहिं तव्हां वला तक़रबा जेकॾहिं तव्हां वेझा थियो इन वण जे त पोइ तव्हां थी वेंदव ज़ालिमन मां फ़अज़लहुम शैतान, पोइ तिरकायो इन ॿिन्ही खे शैतान हुतां खां। फ़अख़रजहुमा, पोइ असां कढियोसीं इन ॿिन्ही खे मिम्मा, उन मां जंहिं जॻह ते रहियल आहे, काना फी जंहिं में हुया, वकुलना बितू, पोइ असां चयोसीं त हाणे हेठि लहो, बाज़ुकुम लिबाज़िन अदुव, तव्हां हिक ॿिए जा वेरी आहियो, वलकुम फिल अर्ज़, तव्हांजे लाइ ज़मीन हमेशगी वारी जाइ आहे, रहण जी जाइ आहे, रहण जी जाइ आहे, व मताउन इला हीन, पर इहा रहण जी जाइ तेसिताईं आहे जेसिताईं मां अलाह जे तरफ़ां हिकिड़ो मुक़ररु वक़्तु आहे, तंहिं वक़्त ताईं तव्हां वञी ज़मीन जे अंदरि रहो। ॻाल्हि सम्झ में आई? उन वण खां अल्लाह ताला मना फरमाइनि, न मुड़िया। पोइ हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम उन मां खाधो। अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हुनजी घरवारी खे चयो त हाणे तव्हां, पोइ वरी इन में हाणे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम लही आया हिन दुनिया जे अंदरि, पोइ किथे अची करे लथा, के चवनि था त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे सो पाण अची करे इंडिया जी का हिंदुस्तान जी का पट्टी आहे, को अहिड़ो इलाइक़ो आहे, उते अची करे लथो, ऐं हज़रत हवा वरी ॿी जॻह ते लथी आहे या टी जॻह ते, या गॾु अची करे हिकिड़ी जॻह ते लथा आहिनि। बहरहाल अलाह खे इल्मु आहे, ईअं आया ऐं दुनिया जे अंदरि अची करे आया। बाक़ी जेको मामलो इंशाअल्लाह अॻिले दर्स में ईंदो, हुन में बयानु थींदो। अलाह कंदो आहे, अलाह से अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद तबारक व तआला। आमीन व रहमतिक या